सभिनी खे प्रणाम। थोड़ी देर सत्संग, थोड़ी देर ध्यान। गुरु नानक जुटे लेनी ये तॾहिं पहिरियों मां चई वञा, पोइ थोरो सम्झिजो हिन ॻाल्हि खे। आदेश तिसी आदेश आ अनिल अनाहत जुग जुग इकोवेस। जे हों जाना आखा नाही, कहना कतन न जाई। गुरह एक ते बुझाई, सबना जिया का एक दाता। सो मैं विसर न जाए। जो तुत भाग साई भली कार, तू सदा सलामत निरंकार। हाणे ये सिर्फ टे मिसला आहिनि अनुभूतीअ जा। इहो तॾहिं थींदी जेसि ताईं माण्हू पाण नथो ॼाणे। मानने वाली चीज नहीं है, ये टे ॻाल्हियूं आहिनि जानने वाली। पहिरियों जेसि ताईं माण्हू संदेह नथो करे, ऐं तव्हां कंहिं बि मां नथो सम्झां, भउ थींदो आहे तव्हांखे। ही जेके वचन मां चई, इहे सतगुरुनि जा वचन आहिनि, कोई धर्म गुरुअ जा न आहिनि, सत्य गुरुअ जा। जंहिं सत्य जी अनुभूति कई आहे, उन जा इहे वचन आहिनि। इहो तॾहिं वचन सम्झ में ईंदे जॾहिं तूं पहिरियों जंहिं अस्वीकार कयो आहे, हे बि न, 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 बिल्कुल न, कोई भगवान न, कुछ भी न। जेको ॿुधो ॿुधो भगवान आहे उहो न। जॾहिं वञी हिकु हंधि बीहंदो, उहा शइ आहे जिते तर्क न करे सघंदो माण्हू। कोई भी सभिनी ॻाल्हियुनि में तर्क करे सघे थो, ऐं करे। कीअं आहे भॻवानु? पत्थर जी मूर्ति भॻवानु आहे? ऐं जेको इहे माण्हू चवनि था हे भॻवानु आहे, कीअं मां मञा भॻवानु? आख़िरी वञी जॾहिं सभु न न न न न न वञी हिकु हंधि उते बीहंदो जिते कोई भी संदेह या तर्क न करे सघंदो, उहा शइ आहे तूं पाण। इते तूं पाण खे त ईअं न चई सघंदी मां न आहियां। तूं आहीं, तूं चेतन आहीं। कंहिं रामकृष्ण परमहंस खां प्रमाण पुछो परमात्मा जो, इहो बि सतगुरु जी प्रमाण माए जी भॻवान जो प्रमाण घुरे थो। हुनजो कोई प्रमाण आहे ई न। मां आहियां, मां आहियां। जॾहिं सभु संदेह करे करे पाण ते पहुचंदो, उहो ई इहे ॻाल्हि सम्झंदो। बाक़ी तव्हां गुरु ग्रंथ साहिब केॾो बि ॿुधो हूंदो, मां गारंटी थो ॾियां पियो, न सम्झो हूंदो। किथे ॻाल्हायो थी? आदेश तिसी आदेश, आद अनिल अनाहत जुग जुग एको वेस। मां चयोमांइ हिक ई ॻाल्हि ते तूं संदेह न करे सघंदीअ,
वो आहे तूं आहे केरु? ये गुरु नानक उनखे ही चयो आहे आदेश। आदेश चयो आहे भगवान अगर आहे तो पहिरियों तूं में आहे, तूं बीठो आहे, तूं आहे। मां बार बार सभिनी खे चवंदो आहियां वो शिव न नाग पातल आहिनि, बैल ते चढ़े थो पियो, ये सब अंधविश्वास। भई घुमंदो आहे, पार्वती गॾु हूंदी अथसि, कथाऊं मन, कोई भक्त यादि थो करे, पार्वती चवंदसि हिन जो ख़्यालु कर, ईअं कर। इहो कुझु बि कान्हे। असली शिव तूं ॾिस, तूं आहे त वो शिव आहे। अगर वो शिव हली वे तो तू मिट्टी आ, चाहे तुझी ज़ाल हुजे, चाहे तुझी मां हुजे, चाहे तुझो पीउ हुजे। सोचे ॾिस, इहो आहे तो उन सां ई तुंहिंजो प्रेम आहे। इहो न आहे, इहो शरीर तूं 2 ॾींहं बि न रखी सघंदे, अधु ॾींहं बि रखण में चवंदे बस जल्दी साड़े अचो। जी अगर इन शरीर सां प्यार हुजे त हिनखे सजाए रखी छॾे। उन शिव सां, शिव उनखे ही गुरु नानक चए थो आदेश। इहो जेको मूं में आहे इहो ही सभिनी में, इनखे आदेश, इन जो ही प्रणाम। मूर्ति में भगवान आहे, संदेह करें क्यों थी? या कोई मथे वेठो आहे भगवान, उटपटांग कथाऊं माण्हू ॿुधी करे सोचे तो मथे कोई वेठो आहे, कोई न वेठो आहे। ये गुरु नानक आदेश, प्रणाम, उनखे प्रणाम। आदि खां वठी जॾहिं जुग बि न ठहिया, आदेश से आदेश, आद अनिल अनाहत, मुंड खां वठी हिनमहिल ताईं हिक ई वेस में वो चेतन सभिनी में हिक ई वेस में, उनमें कोई रूप ना है, कोई आकार ना है, कोई नाम ना है। ये लाइट आ, लाइट पंखे में भी आ, बल्ब में भी आ, फ्रिज में भी आ, मोटर में भी आ, सभिनी में लाइट आ। लाइट हिक ई आ, शयूं अलग अलग आहिनि, शयूं ठहंदियूं, नयूं ठहंदियूं, लेकिन लाइट, बल्ब टुटंदो ॿियो पवंदो, लाइट न टुटंदी। इहो ही परमात्मा आहे, इनखे ही चए थो आदेश। जेसि ताईं तूं संदेह न कयो आहे, तव्हां मञे वेही रहंदा आहियो। कुझु बि कथा ॿुधंदो, कोई गणेश भॻवानु आहे, कोई हे भगवान आ, कोई इंद्र आ, कोई ये आ, देवी देवताऊं, कोई कुछ भी कान्हे। हिते ई आहे सभु। जेको चवंदा आहिनि ब्रह्म सत्य जगत मिथ्या, जाते काथे चवंदा आहिनि ब्रह्म सत्य। अरे त ब्रह्म सत्य किथे आहे? इन में ई त आहे जेकी वरी जगत मिथ्या थो चए। छाजो जगत मिथ्या आहे? प्रत्यक्ष ये परमात्मा जी अभिव्यक्ति आहे। ये सॼो संसार माया न आहे, माया थी तुंहिंजे मन में।
बाक़ी सॼो संसार परमात्मा जी अभिव्यक्ति आहे। माया कुछ भी कान, माया तुंहिंजे मन में आहे। जेको तूं पकड़े थो छाखे, मां ऐं मुंहिंजो, मां जो अहंकार हे मुंहिंजो आहे, इहा माया आहे। बाक़ी न त परमात्मा आहे। काॾे बि वेंदे मथां ईअं सोचे ये संसार छॾे करे मां हली वेंदुसि। हिकिड़ो भाई हुयो, क्रोध अची संसार असली चए पियो ये संसार दुख रूप आहे। क्रोध, गुस्सो। हिकिड़ो वरी सन्यासी बीठो चएसि बच्चा ये संसार छॾ, जे मां छॾियो आहे कि तूं बि छॾ तो सुखी थी वञे। जाई तो चए छॾिया ये संसार, क्रोध में छॾियो, हली वियो। शहर छॾे करे वञी जंगल में वण जे हेठि वञी वेठो। हाणे उहो सोचे थो पियो वो संसार छॾे आ। अञा वेठो बसि, कांव बि हेॾी सारी वेठल आहे मथां, सॼो ऐं ॿाहिरि हिते जाॾे वञ हुते खईं डंडो, कांव खे पियो टुकाए, कांव पियो उॾामे, चिरियो थी पियोसि। बाक़ी इहो छॾिणो आहे, ईअं कहां चई हाणे हिते न वेहंदुसि। वञी वियो नदीअ जे हिते, हे संसार ई छॾियां। वरी खईं काठियूं गुस्से में, चई मां काठियूं रखी करे पाण खे ॿाहिरि विझां, पर हे छॾिणो आहे, हे ईअं करिणो आहे। जंहिं महिल काठियूं रखी माण्हुनि ॾिठुसि छा थो करे, चई पाण खे साड़ींदो, सॼा पाड़े वारा होॾां अची विया। चई तूं असां काठियूं खणाए था, तूं उथ, मतां हिते ॿाहिरि ईं, असांखे धप ईंदी। चई न जीअण था ॾियो न मरण था ॾियो। अरे चई तूं काॾे वेंदी, तूं हिते मन खे ठाहे, पंहिंजे मन खे ठाहे, हिन में संसार थी। हू मन छा आहे, भविष्य ऐं अतीत, इहो ई संसार थी। अगरि वर्तमान में हुजे त बिल्कुलु परमात्मा थी। इहो ई थी आदेश, ॾिसी आदेश, आद अनिल अनाहत, जुग जुग एको वेस, हिक ई वेस में सभिनी में समायल। पंहिंजी लाइट आहे सभिनी जे अंदरि, वो परमात्मा आहे। उहो आहे त तूं बीठी आहे, उहो न आहे त तूं मिटी आहे, शव आहे। इहो ई परमात्मा आहे। इन खे ई गुरु नानक चए थो, जेसि ताईं तूं तर्क न कई आहे हीअं, तेसि ताईं उनखे तूं न सम्झंदीअ। आख़िरी में सभिनि जे अंदरि वेठल परमात्मा खे